अधी गर्मी मूंखे ॾाढी बुख लगी आ। वन जल्दी वञी मानी खणी खाऊं। अधी तरस असां वारा मुड़स अचनि त गॾिजी मानी खाऊं था न। अधी जेकॾहिं उन्हनि खे बुख हुजे आ न त हू सवेल को घर अचनि आ। ॾिसी नथी हेठा पेट अथनि किथे न किथे धापंदा हूंदा। तरस मां फोन कयांसि थी। चलो हा बुता किथे मामे दे वेठो आई मुआ गुंदड़ा हुते मानी तो खाई तो असांखे छो न पियो ॿुधाई। निभागा बुख लगी आ, असां मरी वियासीं बुख में। तू घर अच ॾिठे गर्मी तू त हरू भरू पंहिंजे मुड़सनि जे आसरे ते मूंखे बि बुख थी मारी। हाणे वञी वञी जल्दी मानी खणी आ त खाऊं ऐं ॿुध इन्हनि ॿिन्हिनि जो हिस्सो बि पाण खणींदासीं। गुंदड़ा मुआ आदि हिकिड़ो कमु कयो न ॿिन्ही बेईमाननि जो हिस्सो आहे उहो मूंखे ॾियो मां तो खाऊं। तू हिते मानी खाईंदे छो अधी मांधाणी तोखे मानी कोन ॾिनी छा या तू जो हिस्सो बि उतराधी खाई वियो। आदि मांधाणीअ मूंखे चयो त मानी खाई पोइ वञ पर छा जो मां उतराधी वेठो न साम्हूं इन करे बसि पोइ न खाधमि। छो अदा मामू उतराधी आहे कहिड़ो गटारा जो हुनजे साम्हूं वेही मानी कोन पियो खाई। अधी हाणे नंढड़ी न थी ख़बर ब अथई न अदो नूर लईअ सां मामे सां ठहूं ई कोन। हिकिड़ो चकर जो ॻोठ में डंडा हणी भॼायोसीं लॻे थो वरी डंडा खाइण आयो वाला छा। अदा मतलब जेसी ताईं ये उतराधी घर में आए तू तेसी ताईं घर में मानी कोन खाईंदे। अलाए ये कीअं रहण ॾींदोमांसि भली इहो वेलो खाए पोइ ईअं कढंदोमांसि घर मां। बाक़ी हिन वारो पुटु जेको आहे उहो पंहिंजो मिठू उहो भली तरह पियो हुजे छा आहे पोइ। माना इन जो मतलब त उनजे पुट मिठूअ खे अदा तू पाण डराईंदे। चरियूं थियो हुयो छा इन भागे तव्हांजे कदम में हणंदुसि अवेल सवेल भली बि मां धारी था मिलण अचे। अदा इहो वरी असांजे कंध में हणंदे। खैर मूं ॾेई वेंदियूंसीं। अदी सर्दी तू वञी मानी खणी आ त टई भेण भाउ गॾिजी मानी खाऊं। ये वारो कर बक्की मानी करिया एनी भूख लगी आ पेट में कुआ का बडोड़ वारो कर ये हिता जीवी मेहरबान इन्ही बेईमान जी मानी खाईंदो मां। हां त खाए अला दिख बस कर अचन भूख मरन में खबर पन मत बर तैयारी चालिए पंजाब अट्ठाठे अरे सलू थोरो निसंदो कर खाना खबर ही कादी पई सुठो जो मूसा लगो ही के ट्रैक्टर सा लगी यार टुकड़ा करे चले जा वो तार एक दत्ता फोन कई तकर अचण जी ए भी गरमा गरम खबर बुदम तने स्पीड वधी वई वडेरा गरमा गरम खबर सफा कढ़ाई में हान निकती आ पर वडेरा खबर का मुर्गी नाए जो कढ़ाई मान करंदी वो जल्दी खबर बुधा जे कल ठरी वई न त मजो न दींदी समझी न समझी छा समझी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।